अस्सलाम वालेकुम नाज़रीन, इस्लामाबाद मां सिंध टीवी न्यूज़ जे प्रोग्राम राजधानी टाइम सां गॾु हाज़िर आहियां ताराजड़। नाज़रीन, असां पंहिंजे अॼोके हिन प्रोग्राम में ॻाल्हि कंदासीं मुल्क में जेको बिजलीअ जो शदीद बहरान पैदा थी वियो आहे उन हवाले सां। ऐं असांखे स्टूडियोज़ में अॼु जॉइन कयो आहे साईं फज़लुल्लाह कुरैशी साहिब जन। साईं तव्हांखे भलीकार चऊं था, महिरबानी। वॾे अरसे खां पोइ असां प्रोग्राम ॿीहर शुरू कयो आहे ऐं तमामु मुबारक ख़ैर मुबारक। तव्हां बि वॾे अरसे खां पोइ वरी सिंध टीवी ते असांजे नाज़रीन जी रहनुमाई लाइ वरी तव्हांखे असां तकलीफ़ ॾिनी, तव्हां आया पियो। साईं, ओवरऑल असां ॾिठो हीअ हुकूमत जीअं आई, हिन हुकूमत अचणु शर्त सर्कुलर डेट जी मद में तमामु वॾी रक़म ॾिनी जनरेशन कंपनियुनि खे, जेके IPPs हुयूं उन्हनि खे। पर सूरत हाल हाणे जॾहिं गर्मी वधे पई ॾींहों ॾींहुं ऐं लोड शेडिंग जी, बिजली जी कमी जी, उहा सूरत हाल असांखे हाणे ॾींहों ॾींहुं वधीक ख़राबु थींदी पई नज़र अचे। ख़्वाजा आसिफ़ जो बयानु तव्हांजे साम्हूं आहे, ॿिया जेके हुकूमती अमलदार आहिनि। त ओवरऑल जेकॾहिं हिन वक़्तु ॾिसिजे त जनरेशन जेका आहे असांजी, उनजी सूरत हाल छा आहे, कैपेसिटी छा आहे, असां केतिरी बिजली जनरेट करियूं पिया, ऐं जेकॾहिं जनरेशन वधे न पई त उनजा सबबु कहिड़ा आहिनि, जेकॾहिं तव्हां असांजे नाज़रीन खे तफ़सीली ॿुधाए सघो। ॾिसो, हिन बुनियादी ॻाल्हि आहे त इशू आहे जनरेशन जो, छाकाणि जो पावर हूंदो त विराइबो, डिस्ट्रीब्यूशन पोइ थी अचे, चोरी पोइ थी अचे। ॻाल्हि आहे त हिन वक़्तु असां जनरेशन खे जेको आहे सो असां ब्लॉक कयूं वेठा आहियूं, ऐं इहा डेलीबरेट अटैम्प्ट आहे। रीज़न इहो आहे जो जेका जनरेशन तव्हांखे बाय लाट थिए थी तेल ते, ऐं जीअं जीअं तव्हां तेल ते जनरेशन कंदा वेंदो, जेके एडिशनल यूनिट्स ईंदासीं तेल ते ईंदा, गैस तव्हां वटि कोन्हे, हाइडल जो अञा हेड बिल्टअप कोन्ह थियो आहे, तंहिंजे करे तेल लाइ तव्हां वटि पैसा कोन्हनि। ऐं पैसा इन करे कोन्हनि जो तव्हां वटि हिन वक़्तु IMF जी रिस्ट्रिक्शन्स में तव्हां कमु पिया कयो, तव्हांखे डेफिसिट जूं हिकिड़ियूं लेवल्स रखणियूं आहिनि। तव्हां हीअ ट्रेंड जेका आहे असां तव्हांजे मार्च वारे परफॉर्मेंस रिपोर्ट, हीअ ट्रेंड जेका आहे तव्हांजी रिलीज़ थियण वारी आहे, अॼु सुबुह में रिलीज़ थी वेंदी, न्यूयॉर्क में ॻाल्हियूं हलंदियूं, दुबई में ॻाल्हियूं थींदियूं। त इहो जेसि ताईं की इहा ट्रेंच रिलीज़ कोन्ह थी आहे, अव्हांखे इन्हनि कंट्रोल्स में रखिणो पवंदो, तव्हांखे बजट डेफिसिट उन हिकिड़े लेवल में रखणा पवंदा। ऐं लास्ट टाइम बि तव्हां जेके 500 बिलियन जेका ॻाल्हि थी, इहो हिकिड़ो बिल्टअप हुयो, इहे तव्हांखे ॾियणा जो सुप्रीम कोर्ट ताईं केस हलियो वियो हो। IPP तव्हां ते पेनल्टी बिल्टअप करे वई, त इन में कुझु पेनल्टी जा पैसा, कुझु IPPs जा पैसा, ऐं के IPPs तव्हांजा फेवरेट्स हुया, पॉलिटिकली हिकिड़ी उन में वॾी गेम हुई। त उॾे ॾे सभु ॻाल्हियूं तव्हां हिकिड़े तीर सां हल कयूं। हल तव्हां इहो कयो त तव्हां जेके इंटरिम गवर्नमेंट पैसा रोकिया आहे, अॻी गवर्नमेंट जेके पैसा उहे बि तव्हां ॾिना, एॾे खां पोइ तव्हां पंहिंजे पॉलिटिकल एंड्स बि मीट कयूं, जो तव्हांजा जेके पॉलिटिकल अलाइज़ हुया, जेके सपोर्टर्स आहे, तंहिंखे बि तव्हां पैसा ॾिना। IMF जूं कंडीशनलिटीज़ अञा उन वक़्तु कोन लॻियूं, त उहा ॾेई करे तव्हां हिकिड़ो टेम्पररी रिलीफ तव्हां ॾिनो आहे। पाण उन ज़माने में डिस्कस कयोसीं, इहो टेम्पररी रिलीफ आहे, ऐं उहो टेम्पररी रिलीफ ई साबित थियो। ऐं पोइ जेका बिल्टअप जेका अॼु जेका सूरत हाल आहे, लास्ट ईयर खां वधीक ख़राबु सूरत हाल आहे। त इहो इट वॉज़ नॉट अ परमानेंट सॉल्यूशन। सूरत हाल इन करे ख़राबु थी आहे जो जीअं मूं तव्हांखे चयो त हाणे हिकु हिकु सेक्टर खे पाण डिस्कस कंदासीं। जो असांजे हिन वक़्तु जेका 7,000 असांजी कैपेसिटी थी वई आहे आफ्टर रेज़िंग मंगला, असांजी जेका हाइडल जी 7,000 कैपेसिटी आहे। पर छा आहे जो जेसि ताईं की हिन वक़्तु अञा हेठि बिल्टअप थी रहिया आहिनि, पाणी चढ़ी रहियो आहे, ऐं हेठि पाणीअ जी घणी ज़रूरत कोन्हे, छाकाणि जीअं जीअं सोइंग शुरू थींदी त पाणीअ जी ज़रूरत पवंदी, त उहो जेके डिप्लीट पोइ आहिस्ते आहिस्ते तव्हां पाणी रिलीज़ कंदव। त हिन वक़्तु तव्हां सिर्फ़ु जेके आहिनि से 3,000 तो ड्रा करे रहिया हो, अॻे 7,000, तव्हां 3,000 ड्रा करे रहिया, जंहिंमें बेसिकली जेको आहे सो गाज़ी बरोठा आहे, तरबेला आहे ऐं उहो आहे। त हाणे इहे जेके 3,500 आहिनि, इहे अॻिते हली करे बिल्टअप थींदा, ऐं हितो जेका असां तव्हांखे हिते इट इज़ अ पॉज़िटिव साइन, त अॻिते हली करे हितो तव्हांखे पावर ईंदो, जेको मींहुं चए थो पियो वज़ीर साहिबु, त असां अॻिते रिलीफ ॾींदासीं। रिलीफ कोन हूंदो, नेचुरल थींदो। त हिकिड़ो त इहो जीअं मूं तव्हांखे ॿुधायो, त 7,000 जी कैपेसिटीअ में तव्हांखे हिन वक़्तु 3,500 अची रहिया आहिनि। ॿियो तव्हांजो जेको बेसिक आहे सो आहे तव्हांजो, हाणे हीअ आहे रुॻो हाइडल जो किसो। ॿियो आहे तव्हांजो थर्मल जा 3-4 कंपोनेंट्स आहिनि। हिकिड़ो वॾो कंपोनेंट सो आहे जेनकोस जो, जेके तव्हां जनरेशन कंपनीज़ जेके कंट्रोल बाय वापदा जो पंहिंजो जेको आहे सो सिस्टम आहे, गवर्नमेंट जो पंहिंजो सिस्टम आहे। इहो सिस्टम हैव गॉन सिक। हिकिड़ो त एज ओल्ड आहिनि, इन में के जेके आहिनि, हाणे जीअं तव्हां जामशोरो ॾिसंदव, इहो बि 30 साल पुराणो थी वियो आहे। गुड्डू के यूनिट 40 साल पुराणा आहिनि, के 30 साल पुराणा आहिनि, के 20 साल पुराणा आहिनि। मुज़फ़रगढ़, इहे सभु जेके आहिनि से गवर्नमेंट जा पंहिंजा पावर हाउसिस आहिनि, ऐं इन्हनि जी जेका गॾियल जेका कैपेसिटी आहे टोटल जेनकोस जी, सा तक़रीबन 5,000 आहे। 5,000 में जेका जी डीरेटेड कैपेसिटी आहे, माना इहे सभु कुराड़ा थिया आहिनि। इहे हाणे वधि में वधि प्रोड्यूस करे सघंदा 3,500 जेकॾहिं तव्हां इन्हनि खे हलायो, पर इन में लॉसिस तमामु घणा था थियनि। त इतां तव्हां सिर्फ़ु हिन वक़्तु जेका असां 1,000 पैदा करे रहिया आहियो।
यानी कि जेका 4,500 कैपेसिटी आहे, 3,500 डी रेटेड कैपेसिटी आहे, ऐं जेका हिन जी प्रोडक्शन जेका आहे हिन हफ़्ते ॾेढ में जेका एवरेज प्रोडक्शन थी थिए 1000 ऐं 1200 जे दरमियान आहे। माना हिते बि तव्हांखे गुंजाइश आहे, छाकाणि इन में काफ़ी जेके आहिनि से कुझु ऑयल ते आहिनि ऐं कुझु जेके आहिनि से तव्हांजा आहिनि गैस ते। त जेकॾहिं गैस जी सूरत हाल इम्प्रूव थिए थी, ऑयल जी सूरत हाल तव्हां पैसा ॾियो था त हितो तव्हां 2000 खनि पैदा करे सघंदव, होॾे त इज़ाफ़ी पैदा थी सघंदा ऐं होॾो 3000 पैदा थींदा। हाई डेल्टा जी हेड डेवलप थींदो, जीअं पाणी वधंदो, पाणी डिमांड वधंदी त तव्हां आहिस्ते आहिस्ते सभु यूनिट खोलींदव। इट विल टेक टाइम अ मंथ, छाकाणि हाणे स्नो मेल्ट शुरू थी आहे स्कर्दू में ऐं हिते टेम्परेचर इम्प्रूव थिया आहिनि, 30 ते टेम्परेचर पहुतो आहे। तव्हां ॾिसंदव त जेको पाणीअ जी जेका सप्लाई जेका आहे स मंगला में काफ़ी वधीक आहे, जेका जो कश्मीर मां उते लो लेवल आहे। हिते बि पाणी जी रफ़्तार वधीक आहे, तरबेला में पाणी अची रहियो आहे, पर काबुल रिवर में पाणी वधीक अची रहियो आहे, जो अफ़गानिस्तान में कुझु फ्लडिंग थी आहे ऐं लो लेवल आहिनि, त तंहिंजे करे हेठि पाणीअ जी सप्लाई मां भायां थो त अॻिते हली करे सिंध में पाणीअ जी सप्लाई बहितर थींदी ऐं इन सां गॾोगॾु तरबेला जी स्टोरेज बिल्टअप थींदी, हेड बिल्टअप थींदो, अॻिते हली करे तव्हांखे हाइडल पावर में रिलीफ मिलंदो। ऐं इन में IPP जेको तव्हांखे जेनकोस जी मूं ॻाल्हि कई, इन जेनकोस में तव्हांखे छाकाणि ताज़ो जेनको में हिकिड़ी जेका एडिशन थी आहे, गुडू में जेके 2 यूनिट एॾा थिया आहिनि 500-600 जा, उहे वरी ऑपरेट कोन था कनि। इन करे मूं ॿुधा प्राइम मिनिस्टर साहिबु ॿिनि ॻाल्हियुनि ते सख़्तु नाराज़ आहे ऐं ही माइट टेक सम एक्शन। हिकिड़ी त ॻाल्हि इहा आहे त जेको उच 2 जो हिननि इफ़्तिताह कयो 750 जो उच 2 मां अॼुकल्ह 0 अची रहियो आहे। माना भई छो इफ़्तिताह तव्हां करायो, तव्हां प्राइम मिनिस्टर चयो त तव्हां ग्रेड में विधो, प्राइम मिनिस्टर साहिबु चयो त बाबा ठीकु आहे, कल्ह 400 मां गुडू में इफ़्तिताह करे आया, अॼु उच में इफ़्तिताह करे आया, गुडू ऐं उच ॿई वरी सप्लाई कोन था ॾियनि पिया। उहो गैप जेको आहे सो अञा ताईं आहे, वाट एवर मे बी द रीज़न्स। त इहा थिया 2 सोर्स। टियों तव्हांजो जेको मेजर सोर्स आहे सो आहे तव्हांजो चश्मा न्यूक्लियर। उन में बि बिकॉज़ ऑफ द रीज़न्स त उन में बि हिन वक़्तु जेका आहे सा अधु पैदा थी रही आहे, छाकाणि चश्मा न्यूक्लियर चश्मा 1 ऐं 2 में अवां जी जेका कैपेसिटी आहे उन खां तव्हां अधु पैदा करे रहिया आहियो। त माना उते बि स्कोप आहे, पर पैदा कोन थी रहियो आहे। थी सघे थो अगरि हली इम्प्रूवमेंट थिए हिन में। पैदावार घटि थियण जो सबबु छा आहे चश्मा में? उन में जेको आहे सो इन जा जो मेंटेनेंस जा प्रॉब्लम थींदा आहिनि, कुझु हीट थी वेंदी आहे, उनखे जेको आहे सो इन जे करे उहा डिपेंडेबल उहा 100% तव्हां नथा थी सघो। उन जा मुख़्तलिफ़ यूनिट्स हूंदा आहिनि, उहे अंडरगो थींदा आहिनि। तंहिं करे जेको चश्मा जो जेको 2 जी जेका कैपेसिटी जेका आहे सा आहे, चश्मा 1 जेका आहे सा आहे 325 ऐं चश्मा 2 जेका आहे सा आहे 375। त कुल तव्हांजा इहे थी विया 600 700 ऐं 600 200 700 थी विया। हाणे 700 में तव्हांजी जेका अश्योर्ड कैपेसिटी आहे 750 आहे, चङा नवां यूनिट आहिनि न, त हिन जी डी रेटेड कैपेसिटी बि 750 आहे। 375 हुनजी आहे जेको नओं ठहियो आहे चश्नूब 2, ऐं हो जेको आहे थोरो 300 डाउन थी वियो आहे 300 ते, पर प्रोडक्शन जेका आहे सा ॿिन्ही मां जेका आहे तक़रीबन हिन वक़्तु जेका आहे ॿिन्ही मां जेका प्रोडक्शन जेका आहे तक़रीबन 500 थी रही आहे। त हिते बि स्कोप आहे, पर इन जा जेके छोटा छोटा प्रॉब्लम्स आहिनि, फोर्स्ड आउटेज थींदी आहे त हिकिड़ो यूनिट खे बिल्टअप थींदा आहिनि। त इहो थी चश्मा जी जेका इहा दैट इज़ कंफर्टेबल, उते असां कमु न। हाणे जेको चोथों सोर्स आहे सो आहे तव्हांजो IPPs जो। हाणे IPPs जो जेको आहे सो त टोटल IPPs जी जेको आहे तक़रीबन 9000 आहे कैपेसिटी। हाणे 9000 जी जेका अश्योर्ड कैपेसिटी आहे त तक़रीबन 8000 आहे। बसि तव्हां हिन वक़्तु असां घणे में घणी IPPs को खणी रहिया आहियूं तक़रीबन 6000 ते, जेको तव्हां अॼुकल्ह जेका 9,500 पैदा करे रहिया आहियो, तंहिंमें हाइडिल आहे, जनरेशन आहे ऐं IPPs जी आहे। त IPPs जो स्कोप आहे, छाकाणि IPPs में तव्हां काफ़ी IPPs बंदि रखिया आहिनि। मिसाल तौरु AES पाक जिन आहे, सेप्कोल आहे, रोश आहे ऐं उच 2 आहे ऐं कोयटिया वारो आहे हिकिड़ो, लिबर्टी पावर आहे, जापान पावर आहे, सबा पावर आहे। इहे सभु हिन वक़्तु जेके आहिनि से 0 ॾेई रहिया आहिनि। पोइ किथे ऑयल जो प्रॉब्लम आहे, किथे गैस जो प्रॉब्लम आहे, किन खे तेल कोन मिली रहियो आहे। ऐं ॿी जेको वॾी जेका तकलीफ़ जी ॻाल्हि इहा आहे त IPPs में जेके तव्हांजा वॾे में वॾा IPPs आहिनि, जेके कापको जेको 1600 कोट अधु जंहिंखे चवंदा आहियूं असां, ऐं हबको जेको 1300 आहे। त 1600 ऐं 1300 इहे 2900 जा आहिनि। ऐं 2900 जी जेका हिन जी कैपेसिटी जेका आहे हिन वक़्तु असां सिर्फ़ु उतां जेका आहे 1600 खणी रहिया आहियूं। 2900 मां
इन में रीज़न इहो आहे त हब में तव्हांजो तेल थोरो घटि आहे ऐं कैपको खे तव्हां बिल्कुलु तेल घटि ॾेई रहिया त माना कैपको जेको आहे सो 200-300 करे रहियो आहे उहो करे त हिते इहे त अगेन हिते स्कोप आहे सही त इहो जेको मां तव्हां सॼो डिटेल इन करे पियो ॿुधायां जे तव्हांखे वाज़ह कयां त जनरेशन जो प्रॉब्लम हिकिड़ो तव्हांजो इनएफिशिएंसीज़ आहिनि जेके तव्हां जेनकोस में कराए जेके तव्हां उनखे ठाहे कोन सघिया हुआ जेके तव्हांजूं पंहिंजूं जेके कंपनियूं आहिनि उहे तव्हांखे 1/4 ॾियनि थियूं IPPs में अवां मुख़्तलिफ़ हंधनि ते तेल कोन्हे तेल या गैस जी सप्लाई कोन्हे इन करे थियणु आहे ॿियो जेको नओं सोर्स जेको आहे इंट्रस्टिंग तव्हांखे ख़बर हुजे पहिरियों दफ़ो आउं तव्हांखे ॿुधाईंदुसि त विंड जा 2 पावर हिन वक़्तु कमु करे रहिया आहिनि सही जंहिंजी कैपेसिटी जेका 100 मेगावाट आहे ॿई सिंध में हिकिड़ो ज़ोरलू आहे ॿियो फौजी आहे सही हाणे जेका कल्ह टियों जेका उते पैदावार जेका हुई सा उन्हनि जी जेका यानी कि रेटेड पैदावार बि 106 ॿिन्ही जी 56 कहिड़ी 50 जी आहे पर पैदावार उते रुगो 40 थी रही आहे ॿिन्ही यूनिट्स में माना दे आर रनिंग एट 40%। हाणे हिते रीज़न जेको ऑफिशियल रीज़न इहो आहे त आउटपुट डिपेंड्स अपॉन द स्पीड ऑफ विंड इन द एरिया हाणे उहा स्पीड ऑफ विंड जी एरिया ते आहे तंहिंजे करे जॾहिं मां चवंदो आहियां त विंड पावर डिपेंडेबल पावर न आहे तंहिंजो फैक्ट इहो आहे त कॾहिं विंड आहे कॾहिं विंड कोन्हे ऐं हुन सॼो विंड ते त हिन वक़्तु जेको आहे उहे रुगो 40 ॾेई रहिया आहिनि हाणे 100 ॾेई सघनि था नथा ॾेई सघनि इन जी वधे थी वधे ते इहो डिपेंडेबल सोर्स न आहे पर हिकिड़ो इहो सोर्स तव्हांजे पावर में एड थियो आहे जेको नेचुरल जेको आहे ऐं जेको क्लीन एनर्जी आहे त इहा जनरेशन जी जेका ओवरऑल पोज़ीशन जी मूं तव्हांखे ॿुधाई त तव्हांजी जेका सा हिन वक़्तु जेका सा 21,000 प्लस सम्झ त तक़रीबन 21-22 दरमियान तव्हांजी जेका सा इंस्टॉल कैपेसिटी आहे 19,000 तव्हांजी डी रेटेड कैपेसिटी आहे माना 19,000 तव्हां एनी मोमेंट कैन ड्रॉ 3,000 के यू फॉरगेट अबाउट 3,000 ऐं 19,000 में अॼु जेको तव्हांजी आहे सा 9,500 आहे कॾहिं 10,000 आहे त जेको सो ऐं डिमांड जेका तव्हांजी हिन वक़्तु हली रही आहे सा 14,000 जे रेंज में हली रही आहे त माना तव्हां 4,000 3 को 3.5 को 4,000 तव्हांजो गैप आहे जंहिंजे करे तव्हांखे 8 को 12 कलाक लोड शेडिंग तव्हांखे करणी पए थी उहो ॾींहं बि तव्हां डिस्ट्रीब्यूट कयो जे शहरनि में 6 कलाक कंदव तव्हांखे ॿारहां वटां 18 कलाक करणी पवंदी ऐं सिंध में सूरत हाल वधीक ख़राबु आहे छाकाणि उते घणा सबब आहिनि जंहिं ते पाण अलॻि सेगमेंट में डिस्कस कंदासीं पर हीअ जेका बेसिक जेको इशू जेको आहे सो जनरेशन जो आहे ऐं जनरेशन जो इशू जेको आहे सो रिलेटेड आहे पेमेंट्स ते ऐं पेमेंट जो रिलेटेड आहे रिकवरीज़ ते ऐं इन खे असां नेक्स्ट सेगमेंट में कवर करे सघूं सर इन में तव्हां कोयले जो पाण ज़िक्र न कयो कोयले ते जेके प्लांट हलनि था उन्हनि जी कारकर्दगी हिन वक़्तु कीअं आहे अदा कोयले ते हिन वक़्तु रुगो जेको हिकिड़ो ई प्लांट असांजो कोयले ते जेको आहे लाखड़ा वारो उते जेको आहे सो उन जा 3 यूनिट हुया जंहिंमें हिकिड़ो यूनिट त जेको आहे सो परमानेंटली जेको आहे सो ख़तमु थी वियो आहे ऐं जंहिं 3 यूनिट जा 2 यूनिट ख़तमु थिया आहिनि ऐं उनखे कैनिबलाइज़ करे छॾियो अथऊं बाक़ी जेको आहे सो हिकिड़ो यूनिट जेको तव्हांजो कोल ते हरायो जेके असां जेनको 4 चवंदा आहियूं त उन में जेको आहे सो पंहिंजो 150 जी कैपेसिटी आहे ऐं जेको आहे सो 30 जेको डी रेटेड कैपेसिटी आहे 150 ओरिजिनल 30 डी रेटेड आहे उते 15 पैदा थी रहियो आहे रुगो 15 में सिर्फ़ु 15 अच्छा सर हाणे जनरेशन त तव्हां असांजो ॿुधायो त टोटल थिए कीअं पई सबब छा आहिनि वधाइण जी गुंजाइश आहे कोन्हे पर हाणे जेका जनरेट थिए थी बिजली असां जे ॾिसूं था पाणी वारो मामिलो आहे ॿियो माली मामला आहिनि उन्हनि जी डिस्ट्रीब्यूशन जो हिकिड़ो फार्मूला ठहियलु आहे हिसाब आहे पाणी सूबनि खे ॾिए थी जेतिरो पाणी अचे थो उन हिसाब सां बिजली जी जेका पैदावार थिए थी उनजो आइनी तौर ते चइनी सूबनि में विरासत लाइ के बुनियादु आहिनि को फार्मूला आहे जीअं सिंध चवे थी त असांजी डिमांड घटि आहे असांखे उन जो आहे त उहे जेके आहिनि से लोड शेडिंग जेको सिस्टम में जेको नेपरावट जेको आहे ॻाल्हि आहे त लोड शेडिंग हर कंपनीअ जी जीअं पाणी तव्हां इंडेंट कंदा न जी हा ते हर कंपनी जी पंहिंजी इंडेंट आहे ऐं इंडेंट तव्हां वरी उहा जॾहिं तव्हां वटि पाणी जॾहिं सप्लाई जेका डैम्स में रिलीज़ थिए थो जंहिंमें तव्हां हिकिड़ो त जेको पाणी सिस्टम में हुजे थो ॿियो पाणी जेको डैम्स में तव्हां रिलीज़ कयो था रिलीज़ करण जो कैपेसिटी डिपेंड करे थो पियो तव्हांजी केतिरी तव्हां पोइ उन में तव्हां रोशनिंग कंदव तव्हां जीअं त हिते बिजलीअ में बि इहा रोशनिंग थींदी आहे त जेको बि नेशनल ग्रिड त जेको हर हिकु कंपनीअ खे उन जे डिमांड मुताबिक़ अलॉट कयो वेंदो आहे त जेके असां जेका डिक्लेयर्ड लोड शेडिंग सिस्टम में आहे उहा तव्हांजी आवरली थींदी आहे
सही मतिलबु आहे त पीकिंग अवर्स में अलॻि थींदी आहे, लीन अवर्स में अलॻि थींदी आहे। त जेतिरी तव्हांजी पीक में डिमांड आहे ऐं जेतिरी पीक में प्रोड्यूस आहे उहा लोड शेडिंग इक्वली शेयर थींदी आहे। इहो बिल्कुलु इहा ॻाल्हि तय थियल आहे। हाणे थिए थी या कोन थी थिए उहो तव्हां जॾहिं तव्हां वरी हर कंपनी हेस्को सां ॻाल्हाईंदो, सिप्स ॻाल्हाईंदो, हू तव्हांखे ॾींदा, पर हुननि खे जेका सिस्टम में बिजली ॾियणी आहे सा हुननि जे डिमांड सां मुताबिक़ ऐं इक्वली लोड शेडिंग करणी आहे हिन हिकु कंपनीअ जे लाइ। इन कंपनीअ ते को बि कोन्हे त कंहिं कंपनी वधीक बि या घटि कबी। हा, मां सवाइ KEC जे इहो को इंट्रस्टिंग इशू आहे त KEC खे तव्हां 600 को 700 मेगावाट ताईं ॿधल, भई छो ॿधंदा आहियूं जॾहिं असां वटि सिस्टम में लोड शेडिंग के। अच्छा, इन में तव्हांखे इंट्रस्टिंग ॻाल्हि ॿुधायां त CCI जा डिसीशन आहिनि, हिन गवर्नमेंट जे CCI चयो त बाबा असां ग्रेजुअली KEC जी सप्लाई बंदि कंदासीं। हिकिड़े स्टेज हिन हुनखे 400 करे सघी, सम ऑफ अदर बिकॉज़ ऑफ पॉलिटिकल पोल बिल्ट जेका बि आहे MQM जेको बि रीज़न आहे, हिननि वरी कोइटा खे रेस्ट्रिक्ट करे छॾियो। हाणे जेकॾहिं तव्हांजे तव्हांजो जेकर हिसो जेको आहे KEC जो उहो जेकॾहिं तव्हांजो 400 या 500 आहे, ओवरऑल सिस्टम में तव्हांजी 30% शॉर्टफॉल आहे, पर KEC खे 670 अॼु बि ॾेई रहिया आहिनि। मतिलबु आहे त 650 न 670 अॼु बि ॾेई रहिया आहिनि, जॾहिं बाक़ी सॼो तव्हांजो वापदा जो सिस्टम जेको आहे सो 33% शॉर्टफॉल। सर हिनखे वरी कंटिन्यू कंदासीं, टाइम थियो आहे ब्रेक जो। नाज़रीन हलूं था ब्रेक ते, असां गॾु रहिजो। नाज़रीन प्रोग्राम में ॿीहर भलीकार असां ॻाल्हि पिया कयूं हिन प्रोग्राम में मुल्क में जेको मौजूदा बिजली जो बहरान आहे उन बाबति। ऐं असांजे फज़लुल्लाह कुरैशी साहब असांखे ब्रेक खां अॻु में सॼी जनरेशन जी जेका सूरत हाल हुई उहा असांखे ॿुधाई। सही, जनरेशन सां गॾोगॾु हाणे सर्कुलर डेट जेको 500 अरब रुपया हिन हुकूमत अचणु शर्त ॾिनूं उहो वरी वधी वियो आहे ऐं उन्हनि जी अदायगी जीअं तव्हां ॿुधायो पिया त IMF सां मशरूत आहे ऐं उन सां गॾु हाइडल जी पैदावार बि हाणे थियणी आहे। पोइ ख्वाजा आसिफ़ छो थो चए त अञा ईंदड़ जेके 3 महीना आहिनि उहो शदीद बहरान रहंदो? ॾिसो, जेकॾहिं हिननि पैसा क्लियर कोन कया आहिनि कि जेकॾहिं पैसा रिकवरी न थी ऐं हे जेकॾहिं IPPs खे पैसा न ॾेई सघिया या IPPs जा पैसा हिननि घटाया त ऑब्वियसली तव्हांजो 3000 जो शॉर्टफॉल उतो थींदो। छाकाणि जो तव्हांजे इन करे थो चए पियो त अॼु तव्हांजी जेका डिमांड आहे माइल्ड, अञा पूरो टॉप ते समर न आयो आहे, तव्हांजी 10,000 आहे, इहा डिमांड 14,000 ते वेंदी। ऐं तव्हांखे रिलीफ किथां मिलंदो? या त रिलीफ मिलंदो तव्हां त ऑयल वारा पावर हाउस हलायो, तव्हांजो हाइडल वधे। हाइडल हिन जी एस्टिमेट आहे त हाइडल जुलाई में वधंदो। मुंहिंजे ख़्याल में जून में हाइडल वधणु शुरू थी वेंदो। मई जो महीनो तव्हांखे डिफिकल्ट थींदो, पर जून में हाइडल वधंदो। पर हिननि जी जेकॾहिं नियत इहा ई आहे त हे पंहिंजो तेल वारा यूनिट न हलाइनि त पोइ इहो क्राइसिस रहंदो। ॻाल्हि नियत जी आहे, चवण जी ॻाल्हि कोन्हे। ॻाल्हि आहे जेकर तव्हां चाहियो त 6 महीना रही सघे थो, पर जेकर अॼु चाहियो त तव्हांजी ज़ीरो लोड शेडिंग थी सघे थी पई। छाकाणि जेको तव्हांजी तेल ते जेका तव्हांजी हिडन कैपेसिटी आहे, 4000 तव्हां तेल ते ॿिया पैदा करे सघो था, 1000 1500 ते सिर्फ़ु तव्हांजा 2 यूनिट पैदा करे सघंदा पिया जेके तव्हां हुनखे फुल तेल ॾियो, हबको के ऐं कैपको के। बाक़ी जेके तव्हांजा 6 यूनिट मूं ॿुधाया बंदि आहिनि, जेके मूं नाला कया, तक़रीबन 1200-1300 मेगावाट उन्हनि जी पैदावार आहे। त 3000 त तव्हांजा अची सघनि था न, तव्हांजो जेको लोड शेडिंग त ख़तमु थी सघे थी न। पर तव्हां कोन चाहींदो, छाकाणि जीअं तव्हांजा 3000 ईंदे तीअं तव्हांजो तेल जो बिल जेको आहे शूटअप करे वेंदो। ऐं हिन वक़्तु तव्हांजो तेल जो बिल जो जेको आहे सो तव्हां अञा ताईं तेल बिल इन करे ॾिनो आहे, उनजा हाणे जेके आहिनि से 2-3 सबब आहिनि। हाणे सबब बेसिकली आहे त स्टार्ट थियो थी जेका साथी थिए स्टार्ट डिस्कोज़ खां। त डिस्कोज़ खे माण्हू जेके डिस्कोज़ जे माण्हुनि खे बिलिंग कनि था उहे माण्हू या गवर्नमेंट जो एजेंसियूं बिल कोन था ॾियनि पिया। अॼु जेका जेका पोज़ीशन आहे, जेका जून 13 ते 1 साल सां पोज़ीशन रिव्यू थींदी आहे, हिन वक़्तु 9 महीननि जो जेको आहे सो तव्हां अॼु बि अख़बार पढ़ियो त 9 महीननि जो कोई हिननि जो को 100-125 अरब ॿियो चढ़ी वियो आहे, जेके डिस्ट्रीब्यूशन कंपनीज़ वठी कोन सघियूं। लास्ट ईयर जेका एंड 13 में हिननि जा कुल 411 अरब डिस्कोज़ जा पैसा मुख़्तलिफ़ इदारनि ॾे हुया। जेका हिन ॻाल्हि कई आहे जंहिंमें हिननि इहो चयो त फेडरल गवर्नमेंट घणे में घणी आहे ॾोहारी बाक़ीदार, उहो ईअं आहे त जेके फेडरल गवर्नमेंट जूं जेके एजेंसीज़ आहिनि उन्हनि जो जेको आहे इंक्लूडिंग लोकल माना CDA वग़ैरह टाइप इदारा 3.5 अरब। इन खां पोइ ॿियो जिते फेडरल गवर्नमेंट ज़मानती आहे, माना त आज़ाद जम्मू एंड कश्मीर, इन ते जेका आहे 24 अरब आहे। हिते फेडरल गवर्नमेंट इन ज़मानती आहे। ॿियो आहे जेको ट्राइबल एरियाज़ में जिते अगेन फेडरल गवर्नमेंट ज़मानती आहे, उहो आहे पख्तूनख्वा ऐं फाटा 19 अरब।
त हिकु लिहाज़ को तव्हां ॾिसंदो त जेके फीडरल गवर्नमेंट जा जेके पंहिंजा इदारा आहिनि जेके 24 प्लस 19 माना 44 43 46 अरब रुपया थी विया रुॻो फेडरल गवर्नमेंट जा इदारनि जा जेके इन्हनि जा जेके फेडरल गवर्नमेंट सां वापसि इदारा आहिनि। इन खां बाक़ी जेके आहिनि सो ॿियूं आहिनि सूबाई गवर्नमेंट्स। हाणे सूबाई गवर्नमेंट्स जी जेका पोज़ीशन जेका आहे त हिन में जेको आहे पंजाब 4 अरब आहे। हाणे केतिरो बीठो आहे का ख़बर कोन्हे। इन खां पोइ ख़बर सिंध जेका आहे सा 44 अरब आहे। ऐं हाणे जेको आबिद शेर जी जेका ॻाल्हि कई आहे 52 49 अरब जी, त 44 अरब जेको एंड ऑफ द ईयर हो प्लस जेके हे जेके 9 महीना गुज़रिया आहिनि इहे बि जेके पेमेंट जेके न थियूं त उहो गॾिजी करे सिंध जो जेको आहे सो 52 53 अरब बीठो आहे। बलूचिस्तान जेको आहे सो 6 अरब ते बीठो आहे, कुझु हुन खे वधाए। असल जेको ॿियो इशू जेको आहे अथा जेके तव्हां नथा गौर कयो पिया या जेके नथा ॻाल्हि 260 अरब प्राइवेट ॾिया। हलो गवर्नमेंट में त तव्हां जहिड़े ते गवर्नमेंट में तव्हांखे 260 अरब डिस्कोज़ खे कंहिं रोकियो आहे त तव्हां प्राइवेट मां रिसीव न कयो। 260 अरब रुपया एग्ज़ैक्टली 260 अरब फिगर आहे जेका जून 13 ताईं आहे। हाणे जेकॾहिं वधियो आहे त इहो जेकॾहिं तव्हांजो वधी ओवर 411 में जेकॾहिं 550 थी वियो आहे त इहो 30-40 अरब होॾे बि वधियो हूंदो न। त तव्हां चवंदा 300 अरब तव्हांखे प्राइवेट में नथा माना इहा अगेन इट इज़ द इनएफिशिएंसी ऑफ द गवर्नमेंट और इनएफिशिएंसी ऑफ द सिस्टम। त हाणे इहे ॻाल्हियूं जेके आहिनि सो सोचण जूं आहिनि त जॾहिं असां गवर्नर जो इशू कयूं था पिया त जेकर तव्हां ॿिया जेके लवाम ॿुधायो था त तव्हां प्राइवेट सेक्टर में हाणे इन में डोमेस्टिक बि हूंदा इंडस्ट्रियल बि हूंदा ऐं पंहिंजा ट्यूबवेल्स वारा बि हूंदा एग्रीकल्चर वारा बि हूंदा हर कंहिं जा हूंदा पर बेसिकली इहो हिकिड़ो इशू आहे त जंहिंमें तव्हां इहे त उहा जेका बिलिंग थियल आहे न जेका बिलिंग नथी थिए पई उहो 25-26 सैकड़ो उहा आहे। उहो जेको 500 अरब जो तव्हां पावर जेको बिल कयो ई कोन था पिया जेके चोरी था उहो अलॻि आहे। हीअ जेका आहे सा रिकवरी जो आहे त सॼो सेक्टर जेको आहे सो सिक लॻो पियो आहे। ऐं हिन में सेक्टर में गवर्नमेंट हर गवर्नमेंट अचे थी उते ई थी छॾे जिते खणे थी पई। माना कंहिं बि गवर्नमेंट गुज़िरियल 15 सालनि में कंहिं बि गवर्नमेंट सीरियस एफर्ट कोन कयूं आहिनि त पावर सेक्टर खे हिन में निदा ॾियनि। इवन जेका इदारा असांजा नेपरा वग़ैरह वारा इदारा थिया उहे बि कामयाबु कोन थी सघे इन खे मसइले खे हल करण लाइ। त हाणे इहा ॻाल्हि थी जॾहिं राहतुनि जी ॻाल्हि थी त जॾहिं डिस्ट्रीब्यूशन कंपनीज़ खे रिकवरी कोन थी थिए इहे सभु लोन त उहे जेके आहिनि से पावर जेका हिन खे पावर कंपनी जेका विकिणे जेका असां पेपको चऊं था पाकिस्तान इलेक्ट्रिक पावर कंपनी जेका IPPs को बि ख़रीद थी करे जनरेशन कंपनीज़ को ख़रीद थी करे ऐं हिननि खे पावर सप्लाई थी करे पई डिस्ट्रीब्यूशन कंपनीज़ खे। हाणे उन खे जॾहिं हिन खे पैसा न ईंदा त माना पेपको खे पैसा न मिलिया। जॾहिं पेपको खे पैसा न मिलिया त IPPs खे पैसा कोन मिलंदा ऐं PSO खे पैसा कोन मिलंदा जेको तेल थी सप्लाई करे। हाणे IPPs जा पैसा जॾहिं बंदि थिया आहिनि माना IPP जो तेल बंदि थियो त हीउ जेको तव्हां ॾिसो था त इंडिपेंडेंट पावर प्रोजेक्ट्स पंहिंजे गुंजाइश को जेको आहे अधु पैदा करे रहिया आहिनि उहे हिन करे जो उनखे तेल जा पैसा कोन था मिलनि का इन करे हुननि खे पैसा कोन था मिलनि यूनिट बंदि करे छॾिया आहिनि। अॻिते हली करे हिन खे वरी अॻे वांगुरु वञे त क्लेम विझनि सुप्रीम कोर्ट में पेनल्टीज़ जो पोइ गवर्नमेंट वरी होश में ईंदी कुझु पेनल्टी ॾींदी कुझु हे ॾींदा वरी उहो सां गॾु गोरख धंधो शुरू थी वेंदो। त इहो जेको सर्कुलर डेट ईअं बिल्टअप थो थिए। हाणे रीज़न इहो आहे त घणे में घणा जेके पैसा जेके आहिनि से रिसीवेबल जेके असां चवंदा आहिनि से आहिनि PSO जा एज़ इंडिविजुअल। PSO जा अॼु 150 अरब रिसीवेबल आहिनि जेके कल्ह ख़ाजा आसिफ 140 जी केतिरी ॻाल्हि पर मूं वटि जेका फिगर आहे त 100-150 जा रिसीवेबल आहिनि जंहिंमें घणे में घणा रिसीवेबल आहिनि से आहिनि पेपको खां मतिलबु 75-80 अरब ऐं हबको खां। हबको जेका अलॻि पावर डायरेक्ट को वठंदी आहे। हाणे हबको का इन करे ॾिजो हबको खे पाण पैसा मिलंदा त हबको पैसा ॾींदो हबको जा पाण बकाया मुख़्तलिफ़ एजेंसी ॾे। तंहिंखां पोइ हिननि खे वरी PSO खे वरी 100 अरब रुपया ॾियणा आहिनि पाकिस्तान पेट्रोलियम लिमिटेड खे पार्को खे PRL खे इन इहे रिफाइनरीज़ आहिनि। 150 अरब वठी करे वरी 100 अरब हिन खे ॾियणा आहिनि। ॿियो वरी हिन खे पंहिंजो तेल लाइ LC खोलणो आहे। हाणे हिन वटि जॾहिं 150 जा बकाया जेके पिया आहिनि त हिन खे LC खोलण लाइ पैसा उन मिनिस्ट्री जेके कल्ह मिनिस्ट्री चयो 10 अरब रिलीज़ कयो त 20 त रुॻो हुनखे LC खोलनि जेकर LC खोलींदा तॾहिं को महीनो पोइ त तेल ईंदो न जेकर अॼु LC न खोलींदा त तेल कोन ईंदो। त इहो जेको गोरख धंधो आहे ते त हाणे इहो हिकु लिहाज़ को रुॻो PSO सां रिलेटेड ई जेको सर्कुलर डेट आहे सो 250 थी वियो भीड़ थी वियो न
150 ॾियणो आहे, 150 वठणो आहे, ॿीड़ थी वियो। त इहो जेको अॻिते हली करे ऐं इहे सभिनी जा जेके इदारा हिक ॿिए जेके से पैसा पिया आहिनि। हाणे इहे जेके पैसा सर्कुलर डेट जेका तव्हां न क्लियर कंदव, ऐं क्लियर करिणो कंहिंखे आहे, बेसिकली गवर्नमेंट खे क्लियर करिणो आहे। गवर्नमेंट क्लियर कीअं करिणो आहे? त हिकिड़ी ॻाल्हि त जीअं मूं तव्हांखे ॿुधायो त जेका प्रोड्यूस जेको पावर थिए थो ऐं रिकवरी कोन थी अचे पई, किथे बि रिकवरी कोन थी अचे, उहो जेको आहे सो मिसाल तौरु 250 अरब रुपया उहो आहे। छाकाणि जो तव्हांजे 10 रुपए एवरेज यूनिट जी जेकर कास्ट आहे ऐं तव्हां 100 अरब तव्हां पैदा कयो था, 25 त तव्हां 200 250 अरब तव्हां नथा वठो पिया, 25 जेकर 100 अरब थिए थो 25 अरब जो तव्हां नथा अचनि पैसा, जेका लाइन लास थी थिए या चोरी थी थिए, त उहे जेका 250 अरब त 100 सुधो कोई ॾींदो न। बिल्कुलु मगर अगेन इट इज़ अ गवर्नमेंट। इन खां पोइ जेको तव्हां पावर जे एवरेज जेको तव्हांजो पावर जी जेको अॼुकल्ह प्रोडक्शन जेको रेट आहे सो 12 रुपया आहे, जेका तव्हां हाइडल वग़ैरह मिलाए करे 12 साढा 12 रुपया थिए थो, तव्हांजो एवरेज सेल रेट 10 रुपया आहे। छाकाणि किन को तमामु घणो था, मिसाल मां जेको आहे पंहिंजो 2012 जो मां बिल चेक करे आयुसि अॼु, त मां हाणे डबल थो ॾियां पियो। सही, तव्हां बि डबल ॾींदा हूंदव, छाकाणि आम कंज़्यूमर डबल थो ॾिए, जेके ग़रीबनि जा जिते नथा ॾियनि पिया या जेके 300 यूनिट 250 घटि था खपाइनि पिया, त अंदरि एवरेज जेको आहे सो 10 रुपया गवर्नमेंट रिकवरी करे थी। त इहो जेको आहे 250 अरब इहो आहे। त 500 अरब जो तव्हां जेसिताईं न रखंदव सब्सिडी, तेसिताईं तव्हांजो धंधो हलंदो रहंदो। इनडायरेक्टली डायरेक्टली तव्हां ॾींदा रहंदव, पर ऑन पेपर तव्हां ॾेखारींदो सब्सिडी 250, ॾियणा आहिनि तव्हांखे 500, इहो अगेन इहो पाण खे फ्रॉड आहे। त गवर्नमेंट खे हिकिड़ी ॻाल्हि डिटरमिन करणु घुरिजे, IMF नो IMF, जेसिताईं की तव्हांजो प्रोडक्ट मिक्स ठीकु कोन थो थिए, माना त जेसिताईं की तव्हांजो 2-2.5 हज़ार हाइडल एक्स्ट्रा कोन थो अचे, 2-2.5 हज़ार कोल कोन थो अचे, 2-2.5 हज़ार कोन थो अचे, त जेसिताईं की तव्हांजो अधु चीप पावर कोन थींदो, तेसिताईं तव्हांखे इहा सब्सिडी 500 अरब रखणा पवंदी। सही, ऐं इहा जेको गवर्नमेंट रखण लाइ तयारु कोन्हे। अगेन इट इज़ द बॉल कम्स इन टू द गवर्नमेंट कोर्ट। तव्हां ॾिसो न त जेको जॾहिं प्रोडक्शन जो बार बि गवर्नमेंट ते आहे, सब्सिडी जो बार बि गवर्नमेंट ते आहे, त जेका बि गवर्नमेंट आहे ॾोह उनजो बीहंदो, आम कंज़्यूमर जो तुंहिंजो मुंहिंजो ॾोह कोन्हे। चलो सर, हाणे ॻाल्हाइणो आहे पाण खे जेके आबिद शेर अली हींअर कार्रवाइयूं कयूं, उन खां पोइ सिंध ऐं वावडा जे विच में ओवर बिलिंग जो कई ॾहाका पुराणो हिकिड़ो तकरार हलंदो अचे, ऐं साईं काइम अली शाह हिकिड़ी ॻाल्हि कई असेंबली फ्लोर ते, त हाणे तरमीम खां पोइ हाणे असां सूबा पाण बिजली जो रिथाऊं शुरू करे सघनि था। त इहे इशूज़ आहिनि जिन ते पाण ॻाल्हाईंदासीं। टाइम थियो ब्रेक जो, ऐं चाहींदुसि हिन ते जेको आइनी हिन जो आहे पस मंज़र अरिड़हीं आइनी तरमीम खां पोइ बिजली जे हवाले सां, उन ते तव्हां असांजे नाज़रीन जी थोरी रहनुमाई कयो। नाज़रीन, हलूं था ब्रेक ते, असां सां गॾु रहिजो। नाज़रीन, प्रोग्राम में ॿीहर भलीकार। साईं, सभिनी खां पहिरीं त चाहींदुसि जेको सिंध ऐं वावडा विच में ओवर बिलिंग वारो जेको तकरार आहे, जेको मुंहिंजे ख़्याल में 2 ॾहाका त थी विया आहिनि, हलंदो पियो अचे। उन ते जस्टिस शफ़ीउर रहमान कमीशन बि वेठी, उन खां पोइ मोहम्मद मियां सुमरे जे दौर में बि इन क़िस्म जी कोशिशि थी। त इहा त ॻाल्हि सिंध साबित करे चुकी आहे त हमेशह ओवर बिलिंग थी आहे। हा साईं, इहा ॻाल्हि बिल्कुलु तय आहे। छाकाणि जेके बि कमीशन वेठियूं जिते बि, छाकाणि जो आउं बि जंहिं ज़माने आउं एडिशनल चीफ सेक्रेटरी असांजा ॿिया दोस्त आहे, त असां इन केस खे बाक़ाइदे इन ॻाल्हि खे एजीएन अब्बासी साहिब जो भाउ हूंदो एजाज़ नबी अब्बासी, उहो इन जो असांजो सिंध गवर्नमेंट जो कंसल्टेंट हो। इन ॻाल्हि ऑन मोर देन वन अकेंस वो एस्टेब्लिश त असांजे जेका आहे बिलिंग जेका आहे ग़लति थी रही आहे। असलम संजरानी साहब, असलम संजरानी, जमील सिद्दीकी, नवाज़ लगारी, इहे सभु इन में इन्वॉल्व आहे। उहो फाइनेंस में हो, लोकल गवर्नमेंट में हो, कमिश्नर हो। त हाणे उन खां पोइ बि इहो सॼो जहिड़ो, इन करे काफ़ी दफ़ा सिंध जा एट सोर्स से पैसा कटिया विया, पर वापदा पंहिंजो सेटल कोन करे सघी। सेटलमेंट जो थींदो इशू वरी से। हाणे मां तव्हांखे हिकिड़ो रुगो में डॉक्यूमेंट एविडेंस तव्हांखे ॾियां थो, सिंध जी ओवर बिलिंग कीअं थी थिए पई। छा हिते जॾहिं तव्हां एरियस जी ॻाल्हि मूं तव्हांखे ॿुधाई, हे जेका नेपरा जी स्टेट ऑफ इंडस्ट्री सरकारी डॉक्यूमेंट आहे, हाणे रिलीज़ थियो आहे, इन में गुज़िरियल साल जॾहिं साल शुरू थियो 2012, त हिननि 52 अरब रुपया असां ते ॾेखारिया त सिंध ते 52 अरब आहिनि। 12-21 अरब बिलिंग कई, हीअ थी 53 अरब ऐं 63 अरब, जमो 12 अरब सिंध ॾिना, त 61 अरब, 18 अरब रुपया हिननि सिंध सां सेटलमेंट रिटर्न ऑफ कया। जेके वापदा जे सॼे सिस्टम में कुल रिटर्न ऑफ थिया आहिनि 20 अरब,
जंहिंमें 18 अरब जेके हिन सां सिंध जा रिटर्न ऑफ थिया आहिनि, माना घणे में घणी जेका पूरी बिजली कई वई सा सिंध ते कई वई ऐं 18 बिल हिन करे वरी हिन अॼु 44 अरब हिन एरियस ॾेखारिया, वरी हिन चयो त 11 अरब ॿिया कठा थिया आहिनि, सिंध ते 52 अरब जेका आबिद शेर अली। हाणे आबिद शेर अली जी ॻाल्हि जेका आहे सा इहा ॻाल्हि हिन में निगेट थिए थी त भई तव्हांजा पैसा आहिनि, नो डाउट, छाकाणि सॼे मुल्क ते पैसा आहिनि न, तव्हांजो सिस्टम अहिड़ो थियो अॼु तव्हां हिक ॿिए जा पैसा रखत कयूं वेठा, बिल्कुलु पैसा आहिनि। केसी ते बि तव्हांजा 40 अरब केसी बि तव्हांजा खाधी वेठी आहे, त केसी खे तव्हां कुझु कोन था जो सिंध ते ॾिनो आहे। हीअ जेका आबिद शेर अली साहिबु तमामु हिकिड़ो गैर जवाबदाराना जेके फीडर बीडर बंदि कया अथऊं ऐं जेको चओ थो सिंधी पहिरियों हिन साॻी ॻाल्हि NWFP में शुरू कई, छाकाणि हे जेको आहे सो माण्हुनि जो ध्यानु छिकाइण लाइ गिमिक्स करे रहिया आहिनि त भई असुलु इशू जेको तव्हांजी ना हली आहे त तव्हां पैसा वसूल नथा करे सघो, बिलिंग नथा करे सघो, प्राइवेट सेक्टर खां तव्हां पैसा वसूल कोन था करे सघो, फीडर गवर्नमेंट ख़ुदि पाण वॾे में वॾी बकाया जार आहे, उन खे तव्हां वञो NWFP खे चओ था तव्हां चोरी था कयो बिजली, तव्हां चोरायो, सिंध खां चओ था तव्हां चोरायो, तव्हांजे फीडर था बंदि कयूं। इहे सेटलमेंट्स ईअं कोन थींदियूं आहिनि, हिन में संजीदगीअ जो मुज़ाहिरो करणु घुरिजे। ऐं हीअ जेको ॿाराणी जेके करे रहिया आहिनि इहो फेडरेशन खे भउ आहे, छाकाणि सिंध जी असेंबलीअ में सुभाणे दाऊं ऐं सिंध असेंबलीअ रेज़ोल्यूशन पास कयो, भाई तव्हां रेज़ोल्यूशन पास करणु सवली ॻाल्हि त न आहे न, रेज़ोल्यूशन पास कयो मां तव्हांजो फीडर गवर्नमेंट बेअतमादी आहे, सुभाणे तव्हां को बि रेज़ोल्यूशन पास करे सघो था पिया। हिन जो ॻाल्हि इहा इन हद ताईं में निकिती त असां गैस बंदि कंदासीं, असां धरणा हणंदासीं बिजलीअ करे, त इहा ॻाल्हि किथे वञी बीहंदी, पोर्ट वॾो तव्हांजी ट्रैफिक बंदि थींदी, तव्हांजो जेके ऑयल पाइप लाइन आहिनि से सिंध मां निकिरनि थियूं पियूं ऐं सॼो तव्हांजो पाइप पोर्ट रोड सिंध जे थ्रू आहे, गैस तव्हांजी सप्लाई सॼो सिंध जे फील्ड्स मां थिए थी। इहे ॿाराणी स्टेटमेंट ॿाराणी ॻाल्हि करणु ग़लति ॻाल्हि आई आहे ऐं इन जो जेको आहे सो साईं काइम अली शाह ठीकु आहे हिकिड़ो सेंसिबल जवाबु ॾिनो। पहिरीं ॻाल्हि हिकिड़ी ॻाल्हि तय आहे त सिंध में बिजलीअ जी चोरी वधीक आहे, छाकाणि जेके बि कंपनी जेको घणे में घणो डिफॉल्टर जेको आहे, जेका तव्हांखे टाइम मिलियो त मां तव्हांखे कंपनी जा ॿुधायां त घणे में घणो जेको आहे सो जेको सखर इलेक्ट्रिक सप्लाई कंपनी आहे उते जेका घणे में घणी बंदि निज़ामी आहे, बिलिंग बि उते जेका आहे सा घटि थी रही आहे ऐं रिकवरी बि जेका आहे सा घटि थी रही आहे पाकिस्तान में सॼे में सॼी। ऐं ॿियो नंबर कोयटा आहे, टियों नंबर हैदराबाद आहे, त इहे बराबरि इहे देदार पुअर कंपनी, तॾहिं हेस्को सभ खां वधीक, हाणे हेस्को पंहिंजो बर्डन सॼो सखर खे ॾेई छॾियो, त सखर इज़ द मोस्ट डिफॉल्टर, बिलिंग बि घटि थो करे, जेका बिजली वठे थो बिलिंग घटि थो करे, रिकवरी बि घटि थो करे, इन करे फीडर सखर में कटिया आहिनि, त इहो सखर खे ॾियणो पवंदो, छाकाणि सॼो अपर सिंध जो माहौल सॼो ख़राबु आहे, लॉ एंड ऑर्डर सिचुएशन सॼी ख़राबु आहे, गवर्नेंस इज़ द पुअरेस्ट, बलोचिस्तान जहिड़ो गवर्नर अपर सिंध में आहे, त इहे सभु हिकिड़ा गॾियल आहिनि जेके गवर्नमेंट ऑफ सिंध खे ॾिसणो पवंदो। बाक़ी ॻाल्हि अचो तव्हां ॻाल्हि कॉन्स्टिट्यूशन, हाणे कॉन्स्टिट्यूशन जेका आर्टिकल 157 आहे उहो सॼो इलेक्ट्रिसिटी ते डील थी करे पई ऐं इलेक्ट्रिसिटीअ में हिननि चयो आहे त तव्हांखे सूबनि खे पावर्स आहिनि त तव्हां पंहिंजो बिजली पैदा कयो, सूबनि खे इहे बि पावर आहिनि त गवर्नमेंट ऑफ द प्रोविंस में हे तो मां पढ़ा 157 जो आर्टिकल 2A that to the extent it supplied to the province from the national grid required supply to be made in the bulk of transmission system within the province, उहो सूबे खे हक़ आहे त बिजली बल्क ते वठी करे पंहिंजे एरिया खे विराए। बी में छा थी चए त कैन लेवी टैक्स ऑन कंज़्यूम इलेक्ट्रिसिटी विद इन द प्रोविंस, तव्हांजी मर्ज़ी आहे तव्हां पर यूनिट खे एतिरी बि लेवी, जीअं हाणे KEC में असां लेवी वठींदा सूबाई गवर्नमेंट। टियों कंस्ट्रक्ट पावर हाउस एंड ग्रिड स्टेशन एंड ले ट्रांसमिशन लाइन्स विद इन द प्रोविंस, माना ट्रांसमिशन विच में चयो सिंध गवर्नमेंट हिकिड़ी कंपनी रजिस्टर कराए रही आहे, सिंध ट्रांसमिशन डिस्ट्रीब्यूशन कंपनी जी NTDC आहे, त SDTC मां ॿुधो अची रही आहे, तमामु सुठी ॻाल्हि आहे, पंहिंजो भले तव्हां कयो। तंहिंखां पोइ डिटर्मिन द टैरिफ, हिकु इम्पोर्टेंट ॻाल्हि जेका आहे, पहिरीं ॻाल्हि त कई त विद इन द प्रोविंस तव्हां बल्क में वठी करे सप्लाई करे सघो था पिया, पंहिंजी एड करे बिजली विझी सघो था पिया, पंहिंजी डिस्ट्रीब्यूशन कंपनी ठाहे सूबे में करे सघो था पिया। ऐं चौथी जेका इम्पोर्टेंट ॻाल्हि आहे त डिटर्मिन द टैरिफ फॉर डिस्ट्रीब्यूशन ऑफ इलेक्ट्रिसिटी विद इन द प्रोविंस। हाणे इहा जेका ॻाल्हि आहे असां इंडिया में उते हिकिड़ो असां नेशनल इलेक्ट्रिक पावर आहे, उते हिकिड़ी नेपरा कोन्हे, उते दिल्लीअ जी अलॻि आहे, हैदराबाद दक्कन जी अलॻि आहे, माना आंध्र प्रदेश जी अलॻि आहे, महाराष्ट्र जी अलॻि आहे, पंजाब जी अलॻि आहे। जीअं तव्हां ॾिठो हूंदो त पंजाब में कंहिं ज़माने में इलेक्ट्रिसिटी ज़ीरो कंदा, हिनखे ॾींदा ज़ीरो रेट ते या 98 यूनिट वठंदा
एग्रीकल्चर वारनि खां। महाराष्ट्र में बि 98 एग्रीकल्चर वठंदा त एग्रीकल्चर ते फ्लरिश थी। त मां अॼु बि तव्हां सां एग्रीकल्चर कॉम्पीट पिया कनि, तव्हांखे हर एग्रीकल्चर तव्हांखे सप्लाई सस्ती पिया ॾियनि, जो गवर्नमेंट जी हुनखे सपोर्ट आहे, सब्सिडी आहे। ईअं कोन त उते को वधीक एफिशिएंसी पैदावार आहे, न, गवर्नमेंट हुनखे सपोर्ट थी करे, पोइ तव्हांखे ॾियनि था टमाटा बि सस्ता, पटाटा बि सस्ता, कप बि सस्ती, गवर्नमेंट सपोर्ट थी करे। त हिते तव्हांखे जेको इहो पावर मिलियल आहे, डिटरमिन द टैरिफ और डिस्ट्रीब्यूट विद इन द प्रोविंस, तव्हां पंहिंजी टैरिफ ठाहियो, नेपरा जहिड़ो पंहिंजो इदारो ठाहियो तव्हां, या नेपरा जो बेस टैरिफ वठी करे तव्हां उनखे चओ त मां ठीकु आहे असां एग्रीकल्चर हेतिरा वठंदासीं, ऐं तव्हां इवन डोमेस्टिक में तव्हां वेरियस टैरिफ रखी सघो था। 0 को 50 जो अलॻि, 50 को 100 जो अलॻि, 100 को 200 अलॻि, सभु कुझु आहे। विल कोन्हे, न विल उते आहे, न विल मर्कज़ में आहे। माण्हूअ खे रिलीफ न आहे ॾियणो। तव्हां चोरनि खे रिलीफ ॾियो, पंहिंजी कंपनियूं ठाराए करे उन्हनि खे तव्हां पैसा ॾियो, तव्हां IPPs ठाराए करे उन्हनि खे तव्हां पैसा ॾियो, पंहिंजो जेके इंडस्ट्रियलिस्ट आहिनि उनखे तव्हां कंसेशन्स ॾियो, 250 अरब तव्हां प्राइवेट सेक्टर को रिसीव कोन कयो उते। बाक़ी जेके आवाम खे रिलीफ ॾियणो आहे, पंहिंजा टैरिफ इम्प्रूव करणा आहिनि, डिस्ट्रीब्यूशन सिस्टम बहितर करणो आहे, विल कोन्हे। सो क़ाइम अली साहब ऐलान त कयो आहे, इट इज़ अ वेलकम। आउं त गुज़िरियल सालनि खां चवां थो त बाबा तव्हां पावर संभालियो, पर जेको तव्हां वटि ऑलरेडी आहे सही तव्हां संभाले कोन था सघो। एजुकेशन हेल्थ जो बुरो हाल लॻो पियो आहे, पावर त ॾुखियो सेक्टर आहे। न पर सर ज़ाहिर आहे हिकिड़ी गुंजाइश हाणे आइन में मिली वई आहे, बिल्कुलु आहे, तमामु घणियूं मुश्किलातूं बि आहिनि, बिल्कुलु आहे। तव्हां वारी ॻाल्हि त बेड गवर्नेंस अॻु में ई आहे त हिकिड़ो ॿियो नओं पंहिंजे लाइ मुसीबत पैदा करणी, जेका तव्हां एक्सपर्टीज़ कोन बिल्टअप कंदो ऐं तव्हां पंहिंजो होमवर्क न कंदो त पोइ इन त मसइलो त हल कोन थींदो। जहिड़े में मसइलो हल कोन थींदो। न फीडर गवर्नमेंट अवाम पीसबो, अवाम सिंध जो हालत त तमामु ख़राबु आहे, तव्हांखे ॿुधाए छॾिया हर लिहाज़ खां। ऐं पावर जे सेक्टर में असांजी हालत ख़राबु आहे, छाकाणि जो बेरोज़गारी अंत थी वई आहे। माण्हुनि जिन हुनर सिखिया, ट्रेड सिखिया, को हुनर ट्रेड अॼुकल्ह बिजलीअ खां सवाइ कोन थो रहे। इवन मोबाइल रिपेयर शॉप वारे खे बि बिजली खपे। त तव्हां उन्हनि सभिनी माण्हुनि खे बेरोज़गार कयो आहे, लखा माण्हू बेरोज़गार थिया आहिनि, माण्हू अज़ाब में आहिनि। तव्हां वटि गैस कोन्हे, तव्हां वटि बिजली कोन्हे, हाणे सुभाणे पाणी कोन्हे, छाकाणि तव्हांजे हाणे ट्यूबवेल पाणी ते त बिजलीअ ते था हलनि पिया। इवन घरनि जा हैंडपंप्स हाणे बिजलीअ ते था हलनि पिया। तव्हांजो ओवरहेड टैंक्स आहिनि, तव्हांजो फ्लैट सिस्टम इंट्रोड्यूस थियो आहे, बिजली कोन्हे, ओवरहेड टैंक्स कीअं भरबियूं, ऐं माण्हूअ खे काॾे खणी वेंदो, पथर जे दौर ते खणी वेंदो, तव्हांजी नियत छा आहे? इहे फीडर गवर्नमेंट एंड प्रोविंशियल गवर्नमेंट बोथ आर रिस्पॉन्सिबल, ऐं ॿिन्ही खे हिकिड़ो रिस्पॉन्सिबिलिटी बिहेव करणु घुरिजे। अवाम तमामु घणो भुगते रहियो आहे। चलो सर, तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां टाइम ॾिनो ऐं जेके अहम मामला हुआ उहे असांजे नाज़रीन सां शेयर बि कया। नाज़रीन, बिजली जे हवाले सां जेका साईं जो जेको तजियो आहे, जेको मुख़्तलिफ़ शयुनि खे साम्हूं रखी जेको साईं नतीजो कढियो आहे, उहो इहो आहे त ईंदड़ जून वारे महीने ताईं, ही मई जे महीने में असांखे मुश्किलातूं ज़रूरु थींदियूं, पर जून खां पोइ जेकॾहिं हुकूमत चाहे त सूरत हाल बहितर थी सघे थी, लोड शेडिंग घटिजी सघे थी, पर उन लाइ हुकूमत जी विल बि खपे ऐं उन सां गॾोगॾु जेको असांजो हाइडल पावर आहे उन जी जनरेशन त हुई, हाणे उन में वाधारो थींदो जून खां पोइ, पर IPPs खे हलाइण लाइ पैसा ज़रूरु हुकूमत खे ॾियणा पवंदा, जेके हिन वक़्तु IMF जे शर्तनि जे करे फ़िलहालु हुकूमत जारी न पई करे। वरी उमेदु इहा ई थी रखे त हुकूमत जेको हिन वक़्तु अवाम हिन शदीद गर्मी में मुश्किलातुनि में मुब्तला आहे, उन्हनि जे लाइ कुझु न कुझु क़दम ज़रूरु खणंदी। ईंदड़ प्रोग्राम ते मूंखे ॾींदो इजाज़त। अल्लाह वाहिद।